उबासी ॾियणु हिकु रदेमल आहे जेको माउ जी पेट खां शुरू थींदे ई सॼी ज़िंदगी असां सां गॾु रहंदी आहे ऐं हिकु इंसानु तक़रीबन पंहिंजी ज़िंदगी में 2,40,000 खनि उबासियूं ॾींदो आहे। उबासी ख़ाली इंसान ई न आहिनि ॾींदा बल्कि मुख़्तलिफ़ जानवरनि खे बि उबासी ॾींदे ॾिठो वियो आहे। अवां कुते खे बि उबासी ॾींदे ॾिठो हूंदो, पर उन जी वजह छा आहे? ख़्यालु कयो वञे थो त हीअ रत में ऑक्सीजन जी सतह खे वधाईंदी आहे। घणो करे उबासी खे थकावट जो कारण बि चयो वेंदो आहे, पर उबासी असांखे जाॻाए नाहे रखंदी बल्कि दिमाग़ खे सही पद ते बरक़रार रखण में मदद कंदी आहे। छा अव्हांखे घणो करे उबासियूं ईंदियूं आहिनि या वरी कंहिंखे उबासी ॾींदे ॾिसंदे या ज़िक्र कंदे उबासी वठण ते मजबूर थींदा आहियो? घणो वक़्तु मीटिंग में वेहण, क्लासरूम में वेहण सां असां ॿाहिरि जी थधे हवा खे अंदरि खणंदा आहियूं जेका दिमाग़ खे थधो करण में मदद ॾींदी आहे। जंहिंखां पोइ असां वधीक होशियार ऐं चुस्त थी वेंदा आहियूं। माहिरनि मूजिबि हिकु रदेमल यानी राब्तो बि थी सघे थो। कुतो बि पंहिंजे मालिक खे उबासी ॾींदे ॾिसंदो आहे त उबासी ॾियणु शुरू कंदो आहे। वात खोले करे उबासी ॾियण खे ऑक्सीजन जिस्म अंदरि वठण खे बि चइबो आहे, पर माहिरनि मूजिबि उन्हनि उबासी वठण जी खोजना जो पतो लॻायो आहे जिन मूजिबि उबासी दिमाग़ ते असरु विझंदी आहे, पर उन जो हक़ीक़ी मक़सदु दिमाग़ खे ऑक्सीजन पहुचाइणु न आहे, पर असां पंहिंजे दिमाग़ खे थधो करण जे लाइ उबासी ॾींदा आहियूं। सनी कॉलेज ओनिटिका न्यूयॉर्क सां जुड़ियल तहक़ीक़ जे सरबराह प्रोफेसर एंड्रयू मूजिबि दिमाग़ में पद जी तब्दीलियूं निंड जे फेरे ऐं स्ट्रेस हार्मोन कार्टिसोल जे सतह सां जुड़ियल आहे। निंड खां महरूमी ऐं थकावट दिमाग़ जी पद में इज़ाफ़ो कंदियूं आहिनि। उन लाइ असां निंड खे मुंहुं ॾियण जे लाइ उबासियूं ॾींदा आहियूं, पर उबासी असांखे जाॻाए नाहे रखंदी बल्कि हवा जे लहरनि जी सूरत में दिमाग़ खे सही पद ते कमकार में मदद ॾींदी आहे। साइंसी रिसाले फिज़ियोलॉजी एंड बी ह्यूमर में शाया थींदड़ मुताले मूजिबि इंसान जो ही गैर इरादी अमल दरअसल दिमाग़ में रत जी पद खे थधो करण जे लाइ थी सघे थो। मिसाल तौरु कंहिं बि कंप्यूटर जीअं असांजे दिमाग़ खे कमकार करण जे लाइ सही पद जी ज़रूरत हूंदी आहे। उन ई लाइ जॾहिं असांजो दिमाग़ घणो गरम थी वेंदो आहे त उनखे उबासी थधो कंदी आहे। उन अमल सां दिमाग़ ऑप्टिमल ह्यूमन सिस्टासिस जहिड़े इल्म हयात में अंदरूनी माहौल खे मुमकिन हद ताईं साकन या गॾु रखण जी सलाहियत हासिल कंदो आहे ऐं ॿाहिरी माहौल ऐं अंदरूनी माहौल में तवाज़ुन बरक़रार रखण जी कोशिश कंदो आहे। वधीक तहक़ीक़ जे लाइ वियान यूनिवर्सिटी सां जुड़ियल प्रोफेसर जर्ग मेसियन ऐं डॉक्टर कमडाश वियाना गरम मौसम ऐं थधे मौसम में पंधु हलंदड़नि में उबासी जी फ्रीक्वेंसी यानी लहरनि जी जाइज़ो वरितो। पंधु हलंदड़नि खे उबासियूं ॾींदड़नि माण्हुनि जूं तस्वीरूं ॾेखारियूं वियूं ऐं उन्हनि खे पंहिंजी उबासी ॾियण वारे रवैये खे नोट करण जे लाइ बि चयो वियो। नतीजनि मां हिकु दिलचस्प हक़ीक़त साम्हूं आई त उबासियुनि जो वास्तो मौसम सां नाहे हूंदो बल्कि 20 सेंटीग्रेड हिकु थर्मल ज़ोन हुयो। मौक़िक़ ॾिठो त हिकु गर्म मौसम में अमेरिकी रियासत एरिज़ोना में जे ख़ुश्क मौसम में उबासी पद 70 सेंटीग्रेड में घटि रहियूं ऐं वियाना ऑस्ट्रेलिया में पद घटि थियण ते माण्हुनि गर्मी जे मुक़ाबले में घटि उबासियूं ॾिनियूं। जर्ग मूजिबि मुमकिन आहे त घणे वधीक या घटि पद में उबासियूं उन करे घटि ईंदियूं आहिनि छो जो घणी थधि या गरम हवा असांजे दिमाग़ जे लाइ नुक़सानकार हुजे थी ऐं दिमाग़ पंहिंजो पद हासिल नाहे करे सघंदो। जर्ग मूजिबि महफ़िल में या कंहिं दोस्त खे उबासी ॾींदे ॾिसी करे अव्हां बि उबासी ॾींदा आहियो, मतिलबु अव्हांखे होशियारु करण बि थी सघे थो ऐं उबासी ॾियणु मुकमल तौर ते हिकु लाशोरी अमल आहे। मुमकिन आहे त हिन वीडियो ॾिसण जे दौरान उबासी जो ज़िक्र ते अव्हां शायदि उबासी ॾियणु शुरू कयूं हुजनि। वीडियो पसंदि अचण जी सूरत में लाइक कंदा ऐं पंहिंजे राय जो इज़हार कंदा। असांजे चैनल खे करा सब्सक्राइब, दुआउनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।